सजावल जी डीसी ऑफिस में सूबाई वजीर की गॾजाणी दौरान बरसात मुतासिर औरतन वाहर न थियण खिलाफ एहतजाज मुज़ाहिरो कंदे ऑफिस जो घेराव करे वरतो ऐं ॾिठण उस में धरणो हणी वेही रहिया। रेवेन्यू खाते के वजीर मखदूम महबूब ज़मान बहाली वाले वजीर फराज ॾेरो की सदारत हेठ रिलीफ ऐं बहाली के हवाले से डीसी ऑफिस में अहम गॾजाणी थी। वजीरन की गॾजाणी जारी हुई त सवे बरसात मुतासिर औरतूं डीसी ऑफिस पहुची वयूं, जिन ऑफिस आरो ॾिठण उस में धरणो हणी नारेबाज़ी कई। गॾजाणी खत्म थियण बाद सूबाई वजीर तोड़े ज़िले सजावल जा चूंडियल नुमाइंदा धरणो हणी वेठल औरतन सां ॻाल्हाइण ऐं मसला मालूम करण बदिरां पुलिस पहिरे में रवाना थी विया। एहतजाज कंदड़ औरतन मिसमात ज़ुलेखा मला, मिसमात ज़ेबा, मिसमात ख़दीजा ऐं ॿियनि एहतजाज कंदे जो त हुकूमती इमदाद सिर्फ़ मख़सूस माण्हुनि खे ॾिनी वई आहे। वाहर न थियण करे संदन बचा बुखू काटण ते मजबूर आहिनि। औरतुनि चयो त उहे इमदाद मिलण जे आसरे ते डीसी ऑफिस पहुतियूं, पर वज़ीरनि ऐं कामरनि संदन हिकु बि न ॿुधी। वॾो वज़ीर ऐं ॿिया नोटिस वठी वाहर कनि।